सिंध सरकार खमीसो खान उर्फ के मेमण खे ज़कात कमेटी ज़िले मलीर जो चेयरमैन मुक़रर करे नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। के मेमण खे अशरो ज़कात कमेटी जो चेयरमैन मुक़रर थियण बाद मुख़्तलिफ़ शख़्सियतनि पारां ख़ैस मुबारकबाद ॾियण जो सिलसिलो जारी आहे। MPA यूसुफ मुर्तज़ा बलोच, सलीम मेमण समेत बिरादरी जे मुअज़्ज़ज़ शख़्सियतुनि वडेरे डॉक्टर अली मोहम्मद मेमण, वडेरे मंजूर अहमद मेमण, वडेरे यासीन मेमण, इंजीनियर हाजी अशरफ मेमण ऐं ॿियनि गुलन जा हार पाराए के मेमण खे मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते बशीर मंजूर अहमद मेमण ऐं जवाद जमील मेमण पारां ज़कात कमेटी जे चेयरमैन खे ख़ुसूसी गुलदस्तो पेश कयो वियो। के मेमण ॻाल्हाईंदे चयो त अशरो ज़कात मलीर ज़िले जो चेयरमैन मुक़रर करण ते हू पार्टी क़यादत जो थोराइतो आहे। हीउ उहिदो ग़रीबनि जी ख़िदमत जो प्लेटफॉर्म आहे। ज़कात जी दुरुस्त विरहासत जे ज़रिए असीं मुआशरे में रहंदड़ ग़रीबनि ऐं यतीमनि जी मदद करे सघूं था। हुन वधीक चयो त इदारे खे बहितर अंदाज़ में हलाइण लाइ हू पंहिंजूं समूरियूं सलाहियतूं कुतबाणींदो। उमीद त मलीर जो बाशऊर ऐं इंसान दोस्त माण्हू इदारे जे बहितर अंदाज़ में हलाइण लाइ तजवीज़नि सां गॾु संदसि मददगार साबित थींदो।